सादुकी में पीटीआई के लॉन्ग मार्च दौरान औरत साफ़ी सदफ नईम इमरान खान के कंटेनर हेठियां अची हयाती विञाए वेठी। हादसे खां पोइ इमरान खान जो कंटेनर जेटी रोड ते रोके वियो। हादसे खां पोइ इमरान खान पाण कंटेनर खां हेठि लही आयो। पीटीआई जो लॉन्ग मार्च खामोशी वींदे हादसो पेश आयो। हादसे बैदि पीटीआई क़यादत पारां अॼोके ॾींहं जो लॉन्ग मार्च ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म पारां वाक़िए जी मुज़म्मत सदफ नईम जी फ़ौतगी ते ॾुख रसियो आहे। वाक़िए ते जेतिरो अफ़सोस कजे घटि आहे। इमरान खान आर्मी चीफ जी मुक़ररी के हवाले से ॻाल्हियुनि जी आछ कई। आर्मी चीफ की मुक़ररी वज़ीर आज़म जो आइनी इख्तियार है। आर्मी चीफ की मुक़ररी बाबत इमरान खान से सलाह मशवरो नथो करे सघे। इमरान न्याज़ी पंहिंजे निकिरियल मक़सदनि लाइ मार्च जो ऐलान कयो। खूनी लॉन्ग मार्च जो कंहिंखे फ़ाइदो थींदो। जंहिं इदारे पीटीआई चेयरमैन के पालियो उन के खिलाफ़ ज़हर उछागे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी लाहौर में यूट्यूबर से ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त कंहिंखे बि मुल्क दुश्मन कार्रवाई की इजाज़त न ॾिनी वेंदी। शहबाज शरीफ के ॻाल्हियुनि जे लाइ को बि पैगाम न मोकिलियो आहे। मूं उन्हनि सां ॻाल्हायो जेके शहबाज शरीफ के इशारनि ते नचाइनि था। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो लाहौर के इलाइक़े मुरीदकी में लॉन्ग मार्च के खिताब। संदसि चवणु आहे त हू इस्टेब्लिशमेंट न अवामी मैंडेट से इक़्तिदार में आयो हो। हू कानूनी जे हुक्मरानी चाहे तो अवाम के हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे। आइन आर्मी चीफ की मुक़ररी जो इख्तियार वज़ीर आज़म के ॾिनो आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त मुल्की सियासत में अहम मोड़ अची वियो आहे। ईंदड़ महीनो सियासत के हवाले से वधीक अहम हूंदो। इमरान खान सां के बि ॻाल्हियूं न पई थियनि। कहीं दोस्त अरशद शरीफ की मेज़बानी लाइ चयो हो। अरशद शरीफ मुझे गेस्ट हाउस से 2 महीननि खां तरसियल हो। वाक़े वारे ॾींहुं मानी खाइण खां पोइ अरशद शरीफ मुझे भाउ खुरम अहमद सां गाड़ी में वियो। अधु कलाक खां पोइ गाड़ी ते फायरिंग जो इत्तला मिलियो। फायरिंग दौरान खुरम मौज़ानी नमूने महफूज़ रहियो। अरशद शरीफ की मोबाइल फ़ोन कीनिया जे इख़्तियारनि हवाले करे छॾी हुई। कराची के शहरी वक़ार अहमद अरशद शरीफ के क़त्ल केस की जांच लाइ कीनिया पहुतल पाकिस्तानी आफ़ीसरनि के बयान कलमबंद कराए छॾियो। इमरान खान खूनी मार्च जो ड्रामो रचायो वेठो आहे। अरशद शरीफ के क़त्ल ते सियासत कई पई वञे। अरशद शरीफ के क़त्ल ते पीटीआई के सियासत करण ते शर्म अचणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीपुल्स पार्टी तर्जुमान शाज़ियात अमरी चयो आहे त अरशद शरीफ के क़त्ल की शफ़ाफ़ जांच कराई वञे। पाकिस्तान FATF ग्रे लिस्ट मां निकिरी चुको आहे। परॾी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। पाकिस्तान जा 34 ज़िलनि में अञा ताईं बरसाती पाणी बीठल आहे। ॿोॾि सबबि लाइव स्टॉक खे घणो नुक़सान पहुतो आहे। ॿोॾि सबबि नुक़सान जो कातो $40 अरब खां वधीक आहे। इमरान खान रात जो पहिरें ऐं ॾींहं जो ॻिची में पवंदो आहे। इमरान खान जे लॉन्ग मार्च सबबि मुल्की मईशत मुतासिर थिए पई। जॾहिं बि चीन ऐं सीपेक की ॻाल्हि ईंदी आहे त पीटीआई खे मार्च या धरणो यादि ईंदो आहे। वज़ीर आज़म के ख़ासि मददगार फैसल करीम कुंडी चयो आहे त पीटीआई मार्च सबबि चीन के सदर के पाकिस्तान जो दौरो मुलतवी करणो पियो। अरशद शरीफ की शहादत ते पीटीआई सियासत करण की कोशिश कई। इमरान खान तोशाखाना जा केतिरा ई तोहफ़ा डिक्लेयर ई न कया। इमरान खान त सनद याफ़्ता चोर साबित थी चुको आहे। सिंध संदसि मार्च लॉन्ग मार्च न पर सिलो मार्च आहे। कराची की मच्छर कॉलोनी में 2 नौजवाननि के वहशाणो तशद्दुद करे क़त्ल खिलाफ़ सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा। कराची लाड़काने शहदाद कोट कंदकोट कशमोर घोटकी मिर्फ मातले नौशर फरोज़ ठटे बदीन उमरकोट मिठी ऐं ॿियनि शहरनि में मुख़्तलिफ़ पार्टियुनि के कारकुननि जूं रैलियूं। वाक़िए में मुलविस जवाबदारनि के गिरफ़्तार करे सरेआम फाही ॾिनी वञी। कराची की मच्छर कॉलोनी में 2 नौजवाननि के बेदर्दी सां क़त्ल करण वारे केस में पुलिस वधीक 40 जवाबदारनि के गिरफ्तार करे वरितो। सर्च ऑपरेशन दौरान
पुलिस से फायरिंग रही कोई जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार किया वियो। वीडियोज़ में निशानदेही करे टारगेट ऑपरेशन जरिए जवाबदारनि की गिरफ्तारी अमल में आंदी पई वञे। DIG ॾखण इरफान बलोच जो बयान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराची जी मच्छर कॉलोनी में हुजूम मथां ॿिनि नौजवाननि जे मारिजण वारो वाक़ियो अफ़सोसनाक आहे। कातिलनि खे हर सूरत में केफ़र किरदार ताईं पहुचाए वेंदो। पंजाब के गवर्नर बलीगुर रहमान जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾिजी मंछर ढंढ समेत सेवन जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो। गवर्नर बलीगुर रहमान पारां मुतासिरनि में राशन ऐं ज़रूरत जो ॿियो सामान विरहायो वियो। खिंजर वेझो माछी बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में संगावती टकराव तां झेड़ो। फायरिंग जे नतीजे में नौजवान मारिजी वियो। हिकु ज़ख़्मी 23 वरनि जे अली अकबर माछीअ जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। वाक़िए खां पोइ धुरनि में छिकताण। रतेश देरे जे पोस्ट ऑफिस मोहल्ले में बि पुराणी तकरार तां 65 सालनि जे पीरसनि खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले। ICC T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान की पहली सोप क़ौमी टीम नीदरलैंड के 6 विकेटुनि सां हाराए छॾियो। नीदरलैंड की टीम मुक़रर 20 ओवरनि में 9 विकेटनि जे नुक़सान ते 91 रनसूं ठाहियूं। पाकिस्तान 92 रनसूं जो हदफ़ 6 विकेटुनि जे नुक़सान ते 14 ओवर में पूरो करे वरितो। 3 रांदीगरनि खे आउट कंदड़ शादाब ख़ान पीवीएल ऑफ दी मैच करार।